आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हेलो आपके साइकिल से लग रहा है कि आप खुद पार्टी को वोट देंगे। अच्छा तो आप गरीबों की पार्टी है और नाज़रीन, तालके गड़ियासीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ सवन जी तइदाद में पीपी जा वर्कर ऐं मक़ामी अॻुवान पंहिंजे साथियुनि सां गॾु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ कोट दुरानी गड़ियासीन पहुतल आहिनि, जेकी कुझु ई देर बाद स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जी क़यादत में गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो रवाना थींदा। अचो त वधीक अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि। असांजो काफ़िलो हितां निकिरी रहियो आहे। कोट दुरानीअ खां असां आगा सिराज खान जी क़यादत में हितां निकिरी रहिया आहियूं। सभु लेडीज़ विंग असांजो सवन जी तादाद में असांजी लेडीज़ विंग जो काफ़िलो आहे ऐं असां गॾिजी ऐं शहीद राणीअ जी मज़ार ते हाणे कैंप ते वेंदासीं। उतां असां इंशाअल्लाह आगा सिराज दुरानीअ जो इस्तक़बाल कंदासीं। उन खां पोइ हली शहीद राणीअ खे सुर्ख सलाम पेश कंदासीं। सदर यूनो गवर्नर जो मोहम्मद इदरीस मारफानी मां गाजी अॻुवानी कयां थो। हिन वक़्तु आगा साहब इक़ादत में तो न कंदासीं मोहतरमा के सुख सलाम पेश करण जे लाइ। असां हिन वक़्तु मज़ार ते वञी रहिया आहियूं बीबी शहीद बेनज़ीर खे सलाम पेश करण लाइ गड़ियासीन में आगा साहब इक़ादत शहीदनि जी पार्टी आहे। वञूं था असां बि वर्सीअ ते उते वञूं था, उन शिरकत कंदासीं असां बि जोश ऐं जज़्बे सां। उनड़ जाऊं तालके सदर आहे हिन जे अॻुवाणीअ में निकिता आहियूं, वेंदा आहियूं शहीद राणीअ जे हर रोज़ भरींदा आहियूं। 27 डिसंबर आहे असांजो वॾो आहे सदर साहब आहे, इन जे अॻुवाणीअ में निकिता आहियूं। आया आहियूं आगा साहब ऐं बंगले ते इंशाअल्लाह हितां वेंदासीं शहीद राणीअ जो सलाम करे असांखे नौकरियूं ॾिनियूं अथई, वरी घर मोटी ईंदासीं। वॾी महिरबानी। हेलो अब्दुल सत्तार केर कोट भाई खान केर जो यूसी कंथर जो सदर PPP हितां असां कोट दुरानी ते मौजूदु आहियूं। हितां आगा सिराज खान जे अॻुवानीअ में असां जेको निकिरूं था मोहतरमा बेनज़ीर शहीद भुट्टे जे मज़ार ते उनखे सिरक सलाम पेश करण जे लाइ हज़ारनि में जेको आहे लखनि में जेको आहे तादाद में ख़ल्क़ आहे आगा सिराज खान दुरानी जे अॻुवानीअ में कोट दुरानीअ तां अन क़रीब जेको आहे निकिरंदासीं काफ़िले सां गॾु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो नादर हुसैन केहर आहे, पाण UC प्रेसिडेंट आहे, UC सदर आहे अमरोट शरीफ़ जो। अॼु वर्सीअ जो ॾींहुं आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी, अॼु 13वीं वर्सी आहे। हिन वक़्तु असां कोट दुरानीअ ते बीठा आहियूं। हे जेके गाॾियूं सवन जे तादाद में बीठियूं आहिनि, असां कोट दुरानीअ ते बीठा आहियूं। आगा साहब निकिरण वारो आहे, उनजी क़यादत में 5, 10, 15 अधु कलाक में हितां असां निकिरंदासीं ऐं गड़ी ख़ुदा बख़्शी पहुची करे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे कुल पढ़ी उनखे सवाब लाइ दुआ बि घुरंदासीं। उते जलसे जो बि एहतमाम बि थियल आहे, जलसो बि पंहिंजे क़ाइदीन जो पंहिंजे लीडरनि जो ॿुधंदासीं। उतो यूनियन काउंसिल वारियासी जो जनरल सेक्रेटरी आहियां डॉक्टर अली गुल गोपांग ऐं असां आगा सिराज खान दुरानी जी अॻुवानी में बेनज़ीर भुट्टो साहिब खे सलाम पेश करणु वञूं था। हे सभई जे ऐलान सां करे जीअं त असां ॻोठ वॾा गोपांग तालको गड़ियासीन खां हाणे निकिता आहियूं, बेनज़ीर जी मज़ार ते वञी रहिया आहियूं। तमामु सुठी असांखे ख़ुशी थी आहे। अवामा गुलाम असगर जाफ़री सदर यूनियन कौंसिल पीपल्स पार्टी यूनियन कौंसिल गणवा आगा स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जी अॻुवाणी में असां हाणे काफ़िले जे सूरत में गड़ी ख़ुदा बख़्श आलम वञूं था शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे सुर्ख़े सलाम पेश करणु। अलहमदुलिल्लाह तक़रीबन 400-500 गाॾियुनि जो काफ़िलो आहे। हिन टाइम असां कोट दुरानी गड़ियासीन खां निकिता आहियूं। आगा सिराज खान दुरानी जी अॻुवाणी में असांजो काफ़िलो रवां दवां आहे। जीए भुट्टो जीए शहीद राणी। अलीब रिंद UC सांगी प्रेसिडेंट आगा सिराज खान दुरानी जे अॻुवाणी में कोट दुरानी में शहीद बेनज़ीर भुट्टो खे सलाम पेश करण लाइ गड़ी ख़ुदा बख़्श वञी रहिया आहियूं। वारियासे प्रेसिडेंट अल्ताफ़ मंसूमरो
अॼु शहीद मोहतरमा बेनज़ीर जी भुट्टो जी वरसी आहे, उनजे हवाले सां कोट दुरानी दा असां हज़ारनि जी तादाद में काफ़िलो निकितो आहे। इंशाअल्लाह अॼु वफ़ाक़ी गवर्नमेंट खे असां साबित करे ॾेखारींदासीं पीपल्स पार्टी जो मंशूर, पीपल्स पार्टी जो अवाम इंशाअल्लाह। काउंसिल ॼाणू आहे जीअं त आगा सिराज खान जे दुरानी जे काफ़िले में असांजी रैली रवां दवा आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जे क़यादत मज़ार ते पेश कयूंदासीं। मुंहिंजो नालो मनसब अली लाशारी आहे, यूसी बडो खां आया आहियूं। साईं आगा सिराज खान दुरानी साहब जी क़यादत में ॾिसो था लखनि जी तादाद में केतिरियूं गाड़ियूं आगा साहब जे तरफ़ खां आयूं आहिनि। असां गड़ी खुदा बख़्श मज़ार ते वञूं था वरसी में। साईं आगा साहब हर वक़्तु हर लम्हे अरसा जेका बि आवाम आहे उन्हनि जी ख़िदमत कंदो रहियो आहे। असांजो आगा साहब रहबर आहे, मोहसिन आहे, वॾो आहे सॼे तालके जी आवाम त छा, पर जेकी गैर माण्हू अची वञनि नथा उन्हनि जी बि हेल्प करण जे लाइ तयारु बीठो हूंदो आहे, हर वक़्तु ख़िदमत कंदो रहंदो आहे। वरी महिरबानी। ये भुट्टो जीअं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबान अॼु जीअं त 27 डिसंबर आहे, असां पंहिंजे महबूब अॻवान आगा सिराज खान जे अॻवाणी में यूसी गाइजा खां लिखतल हूं। इंशाअल्लाह असां उन जे अॻवाणी में पंहिंजे काफ़िले खां असां हलंदासीं ऐं पंहिंजे महबूब अॻवान आगा सिराज खान खे सुर्ख सलाम था। रहमान रहीम। अॼु असांजे शहीद रानी जी शहादत जो ॾींहुं आहे, असां उन जी तयारी फुल कयूं बीठा आहियूं त उनखे वञी सुर्ख सलाम पेश कयूं। असां शहीद रानी जा पुराणा वर्कर आहियूं, भुट्टे साहब जे ज़माने खां वठी असां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं ऐं पीपल्स पार्टी में कमु कंदा रहिया आहियूं। मां गड़िया सिंध जे चेयरमैनी जे ज़माने में 80 में बि वर्कर हुयुसि। उन खां पोइ मां वरी नाज़िम थियुसि गॾिया सिंध यूसी जो, पोइ मां तालका प्रेसिडेंट बि थियुसि पीपल्स पार्टी जो। असां तमामु पुराणे ज़माने खां वठी पीपी जा शीदा ई हूं। हाणे असां उनखे सुर्ख सलाम करण जे लाइ बेनज़ीर साहब जे मज़ार ते वञूं था। असांखे हक़ीक़त में जेकॾहिं तव्हां असांखां पुछो त शहीद राणीअ खां पोइ असां छोड़ा छना थी पिया आहियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जी 13वीं वरसीअ जे मौक़े ते पीपल्स पार्टी तालका गड़िया सिंध जे तरफ़ां आगा सिराज खान दुरानी साहब जे क़यादत में मीर आबिद खान भयो साहब जी क़यादत में सवें गाड़ियुनि जो काफ़िलो हिते तयारु आहे ऐं असां शहीद राणीअ खे सुर्ख सलाम पेश करणु हलंदासीं। हिते तालके जा तमामु यूनियन काउंसिल जा उहिदेदार, वर्कर, अवाम मोहतरमा खे हली पंहिंजो सुर्ख सलाम पेश कंदो ऐं हमेशह जीअं इंशाअल्लाह ताला तालके गड़िया सिंध जी भरपूर शिरकत रहंदी। हिन दफ़े बि तव्हां ॾिसो था त माशाअल्लाह असां वटि हिते तक़रीबन 100 जे तादाद में गाॾियूं आहिनि, वर्कर आहिनि ऐं उन्हनि खे फुल इंतिज़ाम आहे उन्हनि जो मानी खाराइण जो ऐं उते सभई हली उन्हनि खे शहीदनि खे हली पंहिंजो सुर्ख सलाम पेश कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अॼु 27 डिसंबर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 13वीं वरसी मौक़ो आहे। उन हवाले सां गड़िया सिंध कोट दुरानीअ खां आगा सिराज खान दुरानी साहब जे क़यादत में 40-50 वैगननि जो काफ़िलो, उन में कुझु नंढियूं गाॾियूं 30-40 आहिनि, उन जो काफ़िलो गड़िया सिंध खां गड़ी खुदा बख़्श तरफ़ रवानो थी रहियो आहे। उन सां गॾु असां बि उनखे ख़राज तहसीन पेश करणु वञी रहिया आहियूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे। नालो ज़फ़रुल्ला जाफ़री आहे। मां पाण सपाफ जो सीनियर प्रेसिडेंट जो उम्मीदवार आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हां ॾिसो था त लखनि जी तइदाद में जेको आहे सो असीं गड़ी खुदा बख़्श भुट्टो में पहुचंदासीं आगा सिराज खान दुरानी जी अॻवानी में। इंशाअल्लाह उन सिलेक्टेड खे ॿुधाईंदासीं त तूं सिलेक्टेड आहे, तूं हमेशह जेको जमहूरियत ते वार कयो आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जे। अॼु सिर्फ़ु असां पीपल्स पार्टी जा जीअला न हूंदासीं, लेकिन उते जेको आहे सो नून लीग जा शेयर बि हूंदा, जमियतुल जा सिपाह सालार बि हूंदा इंशाअल्लाह। पर सभ खां वधीक जेका सो उहा मेजॉरिटी असां जीअलनि जी हूंदी। असां उते शहीदनि जे मज़ार ते वञी करे पंहिंजे पाण खे मनराईंदासीं।
खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।